ॻोठ वारनि खे सम्झायो, हू मीरा खे मारण जी कोशिश करे रहिया आहिनि। हालार मुंहिंजो हिकु ॻोठ न, पर तर जे सभिनी ॻोठनि में इहो अफ़वाह पखिड़िजी वियो आहे त मीरा खे कोड़ा। तव्हां रोके सघो था वॾेरा साईं, केरु तव्हांजे हुकुम खे न मञीदो। इन मामले में हालार मां मजबूर आहियां, कंहिंखे सम्झाईंदुसि। मञा थो त को मुंहिंजी ॻाल्हि मञी बि वञे, पर को खर दिमाग़ कुझु करे वेहे त पोइ उनखे केरु झलींदो। बाबा साईं, मां तव्हां ॾे दांह बि खणी आयो आहियां, मिंथ बि कयां थो। सुठो आहे त उन्हनि खे सम्झायो। बाबा साईं, ही कंहिं ग़रीब न्याणी जी ज़िंदगी जो सुवाल आहे। हालार सां सम्झूं था, पर ॻोठ जा सवे माण्हू उन्हनि खे केरु सम्झाईंदो? रईस सही थो चए हालार, इहे माण्हू कंहिंजी कोन था ॿुधनि। मां त चवां थो, ॿ टे चकर सम्झायो बि थमान, पर ॻोठ वारा चवनि था त ॻोठ मां लॾे वेंदासीं, पर पंहिंजो पाण खे मौत जे मुंहं में कोन ॾींदासीं। जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं मीरा जे सिर ते कंहिं काह कई न, त पोइ दुनिया चवे थी त छोकिरीअ खे कोड़ा, पर हे मञनी कोन था।